नाज़रीन 6 डिसंबर ते मल्हाइजंदड़ सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल लोको शेड में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उस्तादनि ऐं शागिर्दनि सिंधी टोपियूं पाए गीतनि ते झूमरियूं हयूं। उन हवाले सां रिपोर्ट करे आहे करीम बख्श जतोई। रोड़ी आवाज़ टीवी न्यूज़ जे सॾ ते गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल लोकोशेड में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें उस्तादनि शागिर्दनि सिंधी गीतनि ते झुमरियूं पाए रक़्स कयो। सकाफ़त दिहाड़े जे हवाले सां सिंधी टोपी अजरक पाए सिंध सां मोहबत जो इज़हार कयो। उन मौक़े ते उस्तादनि शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल जीअं इन भेरे बि सकाफ़त दिहाड़े खे उजागर करण लाइ स्कूल में सिंधी टोपी अजरक पाए ईद वांगुरु तयारु थी आया आहियूं। जी हाँ, असां जेको आहे सो सकाफ़त जो ॾियारो आवाज़ टीवी न्यूज़ जे सॾ ते असां जेको आहे सो स्कूल में मल्हाईंदा आहियूं। हिन दफ़े बि जेको आहे सो तमामु मज़ो आयो सकाफ़त ॾियारे जे मल्हाइण सां। हाणे उहो आवाज़ टीवी न्यूज़ वारा असां जेको आहे तमामु भरपूर साथ ॾींदा आहिनि। उस्ताद बि जंहिंमें शामिलु हूंदा आहिनि ऐं शागिर्द बि जेको आहे शामिलु हूंदा आहिनि। भरपूर नमूने सां जेको आहे सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं। असां ॾाढा ख़ुशि थियासीं ऐं असां गवर्नमेंट खे बि खपे त हिन स्कूल ते तवजो ॾिए ऐं ही तरफ़ों पूरी कोशिशि करे जेको आहे त हर साल ही ॾियारो पूरो जिदोजहद ऐं ख़ुशी सां मल्हायूं। आवाज़ चैनल जे तरफ़ां सॾु थियो आहे त भई इन करे बड़े शौक़ से और बड़ी ईद की खुशी का दिन है हमारे लिए और ये अच्छा मनाया जा रहा है। बड़ी खुशी हो रही है, बड़ा हमें बच्चों का प्यार मिल रहा है। बच्चे बहुत प्यार से मोहब्बत से खुश असलूबी से तैयार होके आए हैं। ईद का भी भले शादी वांगर तैयार थी आए से जुमन पार्टी से गाना आया तैयार थी आया से शादी खां वधीक ईद खां वधीक भलो माशाल्लाह। सिंध जे हर माण्हू खे घुर्जे त सकाफ़त दिहाड़े खे भरपूर नमूने सां मल्हाइनि ऐं ईद वांगुरु ख़ुशियुनि सां मल्हाइनि।